अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में मां आहियां आमिर ख़ान। अॼु असां पढ़ंदासीं क्लास नंबर 6 जे चैप्टर 2 जी एक्सरसाइज़ माना मश्क 2.1। उन मां कुझु क्वेश्चन सिलेक्ट कया आहिनि जिन खे असां सॉल्व कंदासीं। उन्हनि खे ॾिसी करे तव्हां ॿिया क्वेश्चन पाण सॉल्व करे सघंदव, हल करे सघंदव। सभ खां पहिरियां चवंदा हिकिड़ो क्वेश्चन मूं खयो आहे, हिन खे मां हाली पहिरियों नंबर थो ॾियां। हीउ क्वेश्चन जेको आहे हिन में चए थो होल नंबर्स ग्रेटर देन 8। हिन खे असां छा चवंदा आहियूं? ग्रेटर देन। सिंधीअ में जेको चवंदा आहियूं वॾा आहिनि। ठीकु आहे। जेकॾहिं सिंधीअ में हिन खे पढ़ंदासीं हिन पहिरें क्वेश्चन खे त चवे थो 8 खां वॾा सॼा अदद। सॼा अदद माना होल नंबर। ऐं हिन निशानी खे सिंधीअ में असां छा चवंदासीं? वॾा। हाणे छा करिणो आहे? इन्हनि नंबर्स खे असांखे नंबर लाइन ते ज़ाहिर करिणो आहे। त नंबर लाइन ते ज़ाहिर करण लाइ सभ खां पहिरियां असां छा कंदासीं? हिकिड़ी लाइन ठाहींदासीं। ठीकु आहे। हाणे उन ते असां नंबर ॾेई वेंदासीं। हिते मां लिखां थो बाबा होल नंबर असांजा स्टार्ट थींदा आहिनि 0 खां 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11। हे अॻिते इहे नंबर हलंदा वेंदा। जीअं लाइन हलंदी थी वञे इहे नंबर हलंदा वेंदा। असांखे ख़बर न आहे इहे एंड वञी किथे थींदा। हाणे असांखे चए थो होल नंबर सॼा अदद छा थो चवे? ग्रेटर देन। ग्रेटर देन माना वॾा हुजनि। कंहिंखां वॾा हुजनि? 8 खां। हाणे असांखे उहे नंबर ॿुधाइणा आहिनि जेके 8 खां वॾा हुजनि। त हाणे ॾिसंदासीं बाबा 8 खां वॾा नंबर कहिड़ा आहिनि। असां पढ़ियोसीं त जेको बि नंबर हुजे उन खां सॼे पासे वेंदासीं त असांजा नंबर वधंदा वेंदा, इंक्रीज़ थींदा वेंदा, वॾा नंबर ईंदा वेंदा। पर उन खां जेकॾहिं खॿे पासे ईंदासीं त नंबर छा थींदा वेंदा? नंढा थींदा वेंदा। त हाणे असांखे सॼे पासे वारा नंबर लिखणा आहिनि, उहे ज़ाहिर करणा आहिनि। त बाबा 8 खां वॾो आहे हिकु 9। हीअं तव्हां हिकिड़ो डाट पाए छॾींदव हुन ते। वरी 8 खां वॾो आहे 10। हीअं तव्हां डाट पाए छॾींदव। वरी 8 खां वॾो आहे 11। ईअं तव्हां डाट पाए छॾींदव। अॻिते वधंदा था वञनि, वधंदा था वञनि। अलाए केतिरा 8 खां वॾा अंग ख़तमु किथे था थियनि इहा असांखे न आहे ख़बर। त असां हिननि खे लिखी सघूं था बाबा 8 खां वॾा आहिनि 9, 10, 11। 3 डाट ॾेई छॾिया मतिलबु हलंदा था वञनि, ख़बर न आहे एंड किथे थींदा। असांखे नंबर लाइन ते शो करिणो, इन करे नंबर लाइन ठाहे करे असां हिन खे शो करे छॾियोसीं। इहो थी वियो होल नंबर्स ग्रेटर देन 8। 8 खां सॼा वॾा सॼा अदद। अचूं था ॿिए क्वेश्चन ते। इन में असांखे छा चयो वियो आहे? इन में चए थो बाबा होल नंबर्स। हाणे हिते निशानी चेंज आहे, हेठां लीक बि अथसि। इन जो मतिलबु इक्वल जी कंडीशन बि अचे थी, बराबरी वारी कंडीशन बि अचे थी। हिन खे असां पढ़ंदासीं ॿिए खे होल नंबर्स लेस देन आर इक्वल। ही निशानी आहे लेस देन जी। जॾहिं हेठां लाइन अची वञे त इक्वल जी कंडीशन बि पढ़ंदासीं। होल नंबर्स लेस देन आर इक्वल टू 8। 8 खां नंढा या बराबरि। 8 खां नंढा, हीअ निशानी नंढे जी आहे, लेस जी आहे। वरी हेठां लाइन लॻल आहे मतिलबु या बराबरि सॼा अदद। मतिलबु उहे नंबर ॿुधाइणा आहिनि तव्हांखे जेके 8 खां नंढा हुजनि या 8 जे बराबरि हुजनि। त सभ खां पहिरियां सेम असां छा कंदासीं? हिकिड़ी नंबर लाइन ठाहींदासीं। नंबर लाइन ते नंबर प्रेज़ेंट कंदासीं 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। 8 असांजो मेन मक़सदु हो ऐं हुन खां नंढा थो चवे, इन करे मां नंढी नंबर लाइन ठाही आहे। हाणे ईंदासीं बाबा 8 खां
नंढा सॼा अदद या 8 जे बराबरि। हाणे जेके बि 8 खां नंढा आहिनि उन्हनि खे असां बोल्ड कंदा ईंदासीं, मार्क कंदा ईंदासीं। बाबा 0 8 खां नंढो आहे, हिकु इहो थी वियो। 1 8 खां नंढो आहे, 2 8 खां नंढो आहे, 3 8 खां नंढो आहे, 4 बि 8 खां नंढो आहे, लेस आहे। 5 बि 8 खां नंढो आहे, लेस आहे। 6 बि 8 खां नंढो आहे, लेस आहे। 7 बि 8 खां नंढो आहे, ठीकु आहे। हाणे 8 लिखूं या न लिखूं, छो त हिन चयो आहे नंढा अखर, ठीकु आहे। पर ॾिसो त इक्वल जी कंडीशन बचे थी। जॾहिं इक्वल जी कंडीशन बचे थी माना 8 खे बि असांखे ज़ाहिर करिणो आहे, त 8 खे बि असां डार्क करे छॾींदासीं, सर्किल पाए छॾींदासीं। त बाबा 8 जा खां नंढा या 8 जे बराबरि नंबर, होल नंबर कहिड़ा आहिनि? 0 1 2 3 4 5 6 7 8। तव्हां हिनखे हीअं साइड में लिखी सघो था बाबा 0 1 2 3 4 5 6 7 8। हाणे अचूं था असांजे टे क्वेश्चन ते। थर्ड क्वेश्चन में असांखे छा थो चवे? हाणे ॾिसो थर्ड क्वेश्चन में जेका तव्हां निशानी आहे उहा 2 दफ़ा थी अचे। निशानी घणा दफ़ा थी अचे? 2 दफ़ा। पढ़ो हिनखे, थर्ड क्वेश्चन खे छा थो चवे? चए थो होल नंबर्स ग्रेटर देन 5 बट लेस देन आर इक्वल टू 12। हाणे सिंधी में जेकॾहिं पढ़ूं त 5 खां वॾा, 5 खां, ही निशानी छा आहे? वॾा, पर 12 खां नंढा या उन्हनि जे बराबरि, या उन जे बराबरि जेके सॼा अदद आहिनि उहे असांखे ज़ाहिर करणा आहिनि नंबर लाइन ते, ठीकु आहे। 5 खां वॾा हुजनि ऐं 12 या 12 खां नंढा हुजनि, 12 जे बराबरि या 12 खां नंढा हुजनि, ठीकु आहे। त हाणे असां छा कंदासीं? सभ खां पहिरियां नंबर लाइन ठाहींदासीं। ही नंबर लाइन असांजी थोरी वॾी थी वेंदी, छो त असांखे नंबर 12 ताईं लिखणा आहिनि। मां लिखां थो 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 30, ठीकु आहे। हाणे असां नंबर शो कयूं जेके असांखे चया विया आहिनि। सभ खां अचो नंबर शो करण लाइ बाबा। चए थो 5 खां वॾा, होल नंबर्स ग्रेटर देन 5। हाणे 5 खां वॾा माना 5 न आहे लिखणो, इन खां वॾा, इन खां वॾा कहिड़ा आहिनि? 6 7 8 9 10 11। हाणे ॾिसूं छा थो चए? 12 खां नंढा या बराबरि, छो त इक्वल जी कंडीशन बि आहे हिते। छा आहे? इक्वल जी कंडीशन बि आहे। 12 खां नंढा या बराबरि, नंढा त थी विया पर बराबरि 12 ख़ुदि आहे, त 12 खे बि शो कंदासीं हिते। हे असांजा नंबर थी विया 5 खां वॾा पर 12 खां नंढा या उन्हनि जे बराबरि। अंग्रेजी में होल नंबर्स ग्रेटर देन 5 बट लेस देन आर इक्वल टू 12। इहे नंबर असां नंबर लाइन ते शो करे छॾियासीं। हेठां जेकॾहिं इहे नंबर मां लिखां त छा थींदो बाबा? 6 7 8 9 10 11 12। बसि एतिरा ई आहिनि। हाणे हिन खे पोयां डेश डेश न ॾींदासीं, हलंदा नथा वञनि, छो त असांखे लिखणा ई छा आहिनि? 5 खां वॾा ऐं 12 ताईं। 5 खां वॾा नंबर केसि ताईं लिखणा आहिनि? 12 ताईं। असां लिखी छॾियासीं 12 ताईं। हे असांजो आंसर सॉल्व थी वियो। उमेदु आहे क्वेश्चन जेके मां एक्सप्लेन कया क्लियर थी विया हूंदा।